बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वॻियूं हेडलाइंस। जैकबाबाद में मीर असगर खान ऐं मीर अली नवाज़ खान पांवर विच में हलंदड़ तकरार निबेरण लाइ मेड़ मिंत काफ़िलो। इलाइक़े जूं मुख़्तलिफ़ बिरादरियूं ऐं बिरादरियुनि जा चङा मुड़िस सरदार अमीन खान केहर, राशिद केहर ऐं इमाम बख्श गोरशानी जी अॻवानी में मीर असगर अली खान पांवर ऐं मीर अली नवाज़ खान पांवर में हलंदड़ ज़मीनी तकरार निबेरण लाइ मेड़ मिंत काफ़िलो पहुतो। इन सिलसिले में राब्तो करण ते राशिद अली केहर जो चवणु हो त काफ़िलो पहिरियां मीर असगर अली खान पांवर जी रिहाइशगाह ते पहुतो, जिते मीर असगर खान पांवर मान ॾींदे चयो त कंहिं बि मोतबर शख़्सियत वटि फ़ैसिलो रखियो वञे असांखे क़बूल हूंदो। बाद में साॻियो ई काफ़िलो मीर अली नवाज़ खान पांवर जी रिहाइशगाह ते पहुतो, जिते मीर अली नवाज़ पांवर बि मेड़ मिंत काफ़िले खे मान ॾींदे चयो त कंहिं बि सगारी ऐं विची धुर वटि फ़ैसिलो रखियो वञे असांखे क़बूल आहे, जंहिं बाद हाणे असीं अमीरनि जे नालनि ते गौर वीचार कंदासीं। तंगवानी में 2 ॾींहं अॻु फुर दौरान गोलियूं हणी ज़ख़्मी कयल नौजवान सखर अस्पताल में फ़ौत। 2 ॾींहं अॻु इंडस हाईवे ते गाॾियूं रोके फुरलुट करण बाद गोलियूं हणी ज़ख़्मी कयल नौजवान सांवल सोराणी सखर जी ख़ानगी अस्पताल में फ़ौत थी वियो। इत्तला ते संदसि घर भातियुनि में कोहराम मची वियो। 1 ॾींहुं अॻु नौजवान जे वारिसनि वाक़े ख़िलाफ़ रोड ब्लॉक करे एहतजाज पिणु कयो हो। जैकबाबाद, कंदकोट ऐं ठुल में कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर रैलियूं कढियूं वयूं। जैकबाबाद जे रॉयल कॉलेज ऑफ साइंस जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर रैली कढी, कश्मीरियुनि जे हक़ में नारेबाज़ी कई ऐं कश्मीर में थींदड़ भारतीय जारियत ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते संदन चवणु हो त मोदी आलमी दहशतगर्द आहे। कश्मीरियुनि सां थींदड़ ज़ुल्मनि ते आलमी बिरादरी ऐं इंसानी हक़नि जी अलमबरदार तंज़ीमुनि खे किरदार अदा करणु घुरिजे। सैयद इत्तेहाद पारां बि कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती लाइ शहीद अल्लाह बख्श सूमरो पार्क खां सैयद नासिर अली शाह, सैयद आफ्ताब शाह, सैयद हैदर शाह, मुमताज़ हुसैन शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। रैली में शरीक शहरियुनि भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। ठुल में क़ौमी अमन काउंसिल जे अॻवाननि जो में कश्मीर जे हवाले सां सैयद ज़ाहिद शाह, इमरान नूनारी, इस्माइल सरकी ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी प्रेस क्लब आॾो भारतीय जारियत ख़िलाफ़ एहतजाज कयो, जिते पाक फ़ौज ऐं कश्मीरियुनि जे हक़ में भारत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। कंदकोट में कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि, शागिर्दनि ऐं कॉलेज इंतज़ामिया पारां धार रैलियूं कढियूं वयूं। हिरा पब्लिक स्कूल पारां डेप्यूटी कमिश्नर मुनव्वर अली मिठियाणी, अहमद शाद खोसो, मोहम्मद पनियल शेख ऐं ॿियनि जी अॻवानी में रैलियूं कढियूं वयूं। मीरापुर बुर्रो में संगावती तकरार तां नौजवान क़तल। तोदापुर वेझो मीरापुर थाणे जी हद ॻोठ सोहबत लेडवानी में संगावती तकरार तां हथियारबंदनि गोलियूं हणी 35 वरनि जे नौजवान सोनो उमरानी खे क़तल करे छॾियो ऐं फ़रार थी विया। पुलिस मूजिबि धुरनि में संगावती तकरार हलंदड़ हो, जंहिं तां लेडवानी बिरादरी जे हथियारबंदनि गोलियूं हणी क़तल कयो आहे। वॉसपुर में घर ख़ाली करण जा नोटिस मिलण ख़िलाफ़ JUI जो एंटी इंक्रोचमेंट कमेटी ख़िलाफ़ एहतजाज। शहरी इत्तेहाद ऐं JUI जे सॾ ते ग़रीब आबाद पाड़े वासियुनि इंक्रोचमेंट कमेटी तरफ़ां घर ख़ाली करण जा नोटिस मिलण ख़िलाफ़ रैली कढी धरणो हयो। अॻवाननि सनाउल्लाह ओगाही, मौलवी साईं बख्श ओगाही, मौलाना अब्दुल करीम सिंधी ऐं ॿियनि जो चवणु हो त ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि खे नोटिस जे नाले ते ज़हनी अज़ीतूं ॾियणु बंदि कयूं वञनि। असां कंहिं बि सूरत में घर ख़ाली करणु न ॾींदासीं। मटियारी मां भारत लॾे वियल रानो ऐं मानो कोहली कुटुंब समेत ॾेह मोटी आया। 1 साल अॻु भारत लॾे वियल कुटुंब पाण मथां भारत में थींदड़ ज़ुल्म बाद ॾेह मोटण जो फ़ैसिलो कंदे वापसि मोटी आया, जंहिं बाद डेप्यूटी कमिश्नर मुर्तज़ा अली शाह जी हिदायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर अब्दुल मजीद ज़हरानी ॻोठ आखुंद पहुची भारत मां आयल कुटुंब जी आजियां कई। ऐं मटियारी जे अॻूणे ज़िलई चेयरमैन मखदूम फ़खरुज़्ज़मा चयो आहे त 9 फरवरी ते PDM जो हैदराबाद वारो जलसो सिलेक्टेड जे ताबूत में आख़िरी कोको साबित थींदो। अवाम वफ़ाक़ी हुकूमत मां बेज़ार थी चुको आहे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन MP ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।